हजूम सां गॾु ग़लति रास्ते ते हलण खां बहितर आहे तव्हां अकेलाई वारे रस्ते ते अमल कयो। कॾहिं बि माउ ऐं पीउ यादि अचनि, पोइ भेण भाउ गॾु विहो। कंहिं जे मुंहं ते माउ मुस्कुराईंदे नज़र ईंदी, कंहिं जे लहजे में पीउ नज़र ईंदो। माण्हुनि खे परवाह नाहे त तव्हां ख़ुशि आहियो या न, उन्हनि लाइ अहम आहे त तव्हां उन्हनि खे ख़ुशि रखो था या न। शयुनि खे तब्दील करणु सुठो आहे, पर यकीन कयो तब्दील थियल पंहिंजा ॾाढी तकलीफ़ ॾींदा आहिनि। हर मसइले लाइ को न को हल हूंदो आहे ऐं उन हल जे वजूद जे अहसास खे उमेद चइबो आहे। कूड़ इन लाइ बि विकामजे थो छो त सच ख़रीद करण लाइ हर कंहिंजी औकात नाहे हूंदी। ज़िंदगी में जेकॾहिं असां पाण खे ॾिसूं था, असांखे सम्झ ईंदो आहे त असां ॿियनि लाइ पंहिंजो केतिरो दिलि ॾुखायो आहे। उहो तव्हांजे नफ़्स जी बहितरी लाइ काफ़ी आहे। उन्हनि शयुनि खां परे थी वञो जेके तव्हां ॿियनि में पसंदि न कंदा आहियो। केतिरियूं ई ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि त जिन ते असीं सही खां सवाइ ॿियो कुझु बि न चई सघंदा आहियूं, पर उहे बिल्कुलु सही न आहिनि हूंदियूं।